टोरस सोर ज़रूरत खां वधीक अॻियां अचण जी कोशिश करे रहिया आहियो, पर सवाल इहो आहे त तव्हां कहिड़ीअ तरह अॻियां वधी रहिया आहियो। जोश ऐं जज़्बे सां गॾोगॾु का सुठी पॉलिसी बि जोड़णु लाज़मी आहे, त पोइ हेॾां होॾां नज़र विझो ऐं तव्हां पंहिंजे मक़सद खे हासिलु करण लाइ उन हद ताईं दीवानगीअ में शौक़ में मगन आहियो जो तव्हांखे दुनिया जहान जी का ख़बर ई नाहे। थोरो पाण खे संभालियो ऐं सोचे सम्झी कमु करियो। दुनिया जी ख़बर रखणु ज़रूरी आहे। पंहिंजे जोश जज़्बे में तव्हां पाण खे गुम करे रखियो आहे। अॼुकल्ह तव्हांखे का बि शइ पसंदि ई न अची रही आहे, न पंहिंजो लिबास ऐं न ई आसपास जा माण्हू पसंदि अचनि था। तव्हां उलझन जो शिकार थी विया आहियो। को तरीक़ो तव्हांखे पसंदि ई न अची रहियो आहे, छाकाणि त तव्हां कुझु नओं करणु चाहियो था, को नओं हुनुरु सिखणु या का नई तब्दीली आणणु चाहियो था, जंहिंसां हर शइ बदिलिजी वञे जेका